सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस में इंतहाई अहम फ़ैसिलो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी की अदालत में अदालत ॿुधाए छॾियो आहे। हिन वक़्तु PPM ने ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि शहबाज़ लुंड नूर मोहम्मद लुंड जी ज़मानत जेकी आहे उहा अदालत तरफ़ां रद्द कई वई आहे, जॾहिं त जांच ऑफिसर तरफ़ां जेको 780 जो कलम ख़त्म कयो वियो उहो पिणु जेको आहे उहो बहाल कयो वियो आहे। जांच ऑफिसर जी जांच जेकी आहे उहा रद्द कई वई आहे। 780 जो जेको कलम आहे उनखे बहाल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जंहिं वक़्तु डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में फ़ैसिलो लिखायो पियो वियो उन महिल PPM ने ख़ालिद लुंड जा ॿ जेके पुट आहिनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड उहे हितां अदालत मां पंहिंजे वकीलनि सां गॾु जेको आहे उहो जंहिं महिल फ़ैसिलो लिखाइजे पियो उन महिल हलिया विया हुआ। उनखां पोइ जॾहिं फ़ैसिलो ॿुधायो वियो उन खां पोइ PPM ने ख़ालिद लुंड बि हितां कोर्ट मां जेको आहे उहो रवानो थी चुको आहे। हिन वक़्तु ताज़ा तरीन जेकी अपडेट आहे उहा इहा आहे त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस में PPM ने ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि जी ज़मानत जेकी आहे उहा डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल क़दूस मेमून पारां रद्द कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में PPM ने उनजे पुटनि जी जेकी ज़मानत आहे उन ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। गुज़िरियल ॿुधणी ते ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि तरफ़ां दलील ॾिना विया। अॼु सुबुह जो जॾहिं PPM ने ख़ालिद लुंड हिते पहुतो हो त उन महिल उनखे इहो ॿुधायो वियो हो त ख़ालिद लुंड जो जेको केस आहे उहो 2 बजे लॻल आहे ऐं उनखां पोइ हू हुतां ॿाहिरियां रवानो थी वियो वापसि। थोड़ी देर पहिरियों डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे जंहिंमें ॿुधायो आहे त ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। घोटकी पुलिस तरफ़ां वॾी नफ़री हिते पहुचाई वई हुई डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में। मां जीअं पहिरियों मूंखे ॿुधायो त PPM ने ख़ालिद लुंड जा पुट जंहिंमें नूर मोहम्मद ख़ान लुंड ऐं शहबाज़ लुंड शामिल आहिनि उहे हितां पहिरियां ई फ़रार थी विया हुआ अदालत मां। उन्हनि खे इहो माहौल ॾिसी करे अंदाज़ो थी वियो हो त शायदि उन्हनि जी ज़मानत रद्द थियण वारी आहे। हिन वक़्तु जॾहिं हू हितां वञी रहिया हुआ त उनजे माण्हुनि तरफ़ां ऐं उन सां गॾु जेके वकील हुआ उन्हनि तरफ़ां सहाफ़ियुनि ते पिणु तशदुद साम्हूं आयो आहे। कुझु सहाफ़ियुनि खां मोबाइल फ़ोनूं पिणु जेके आहिनि उहे खसियूं वयूं आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में इंतहाई अहम फ़ैसिलो अम्मा पठाणी गडानी जी पहिरीं फ़तह जेकॾहिं हिनखे करार ॾिजे त घटि न थींदो। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस में PPM ने ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि जी न सिर्फ़ु ज़मानत रद्द थी आहे पर सिराज लाशारी जेको जांच ऑफिसर आहे उन तरफ़ां जेको 780 जो कलम ख़त्म कयो वियो उनखे पिणु अदालत बहाल करे छॾियो आहे।